दादलगारी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बदअमनी खिलाफ़ रैली कढी वई। महमूद कबूल, शाहनवाज़ अयाज़ पिताफ़ी ऐं ॿियनि चयो त पुलिस जी निगरानीअ में मुख़्तलिफ़ हंधनि ते समाजी बुरायूं उरूज ते आहिनि। दादलगारी में बदअमनी उरूज ते आहे। जाते वञी चोरी वञो रोज़ाना हिकु मां 2 ॾींहं गुज़रे, 3 ॾींहंनि ते वरी रोज़ाना चोरियुनि जो मामूली ते बणिजी वियो आहे। असां इहो आला अफ़सरनि खां इहो मुतालबो कयूं था दादलगारी में बराए महिरबानी दादलगारी पहिरियों वज़न में अबो इन में गंदगी कचिरे में घणी इहो सड़े पई थी ऐं इन जे लाइ बराए महिरबानी करे दादलगारी में बदअमनी चोरियूं ख़तमु करायूं वञनि। जीअं दादलगारी ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जेको सुख जो साह खणी करे हर को पंहिंजो रोज़ीअ लाइ पंहिंजे बचनि लाइ रोज़ी करे सघे। बदअमनी जेका आहे असांजे इलाइक़े में मामूल बणियल आहे। मोटरसाइकिल खोर, उन खां पोइ चोरियूं वारदातूं में जूं चोरियूं थी रहियूं आहिनि। उन ते जेको एस एच ओ साहिबु आहे सिर्फ़ु अॻो न ॾिसंदो आहे। उनजे लाइ असां इहो था चवणु चाहियूं त जेकॾहिं इहो मामूल रहियो त हीउ शहर बदअमनी जे वर चढ़ी शहर तबाह। साईं असांजी जेका इतिजाजी रैली आहे उहा जेका आहे दादलगारी जी नायल इंतिज़ामिया पुलिस ख़िलाफ़ु आहे। हिते जेको आहे बदअमनी उरूज ताईं वधी वई आहे। जेका इंतिज़ामिया पुलिस आहे उहो को बि तदारुक न पई करे। हुननि चयो त पुलिस जे किरदार सबबि बदअमनीअ जा वाक़िआ ॾींहों ॾींहुं वधण लॻा आहिनि। अॻाणनि मुतालबो कयो त दादलगारी में बदअमनी रोके शहरनि खे तरफ़ न वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।